ओम साईं राम। अॼु तव्हांखे मां हिकु तमामु सुठी कहाणी थो ॿुधायां। हिकिड़ो 10-11 साल जो ॿार हो। हमेशह वेकेशन में पंहिंजे नानी वटि वेंदो पंहिंजे माउ पीउ सां गॾु। हिन वेकेशन में उनजे माउ पीउ खे कुझु कमु थी पियो त ॿार चयो, पप्पा मां अकेलो वञा? आहे छा, तव्हां मूंखे ट्रेन में चाढ़े छॾींदा? 4 कलाकनि जी जर्नी आहे, बॉम्बे मां पूना वञिणो आहे, उते नानी वठणु ईंदी स्टेशन ते। हाणे पीउ खे थोरो डपु बि थिए पियो, पर चई हाणे आहे त गाॾी त गाॾी में लहंदो कोन, गाॾी में वेठो 4 कलाक जी जर्नी आहे, ठीकु आहे वञ पुटु। जीअं हुनखे गाॾी में चाढ़ींसि, हुन हिकिड़ो पने ते कुझु लिखी करे ॾिनईसि ऐं फोल्ड करे चई खीसे में जीअं पियो हुजे, जॾहिं गाॾीअ में कुझु मुंझी पई, कुझु तकलीफ़ थिए, कुझु थिए खणी करे पढ़ी छॾिजांइ, तोखे शांती अची वेंदी। चई ठीकु आहे पप्पा। चई गाॾी में चढ़े थो, गाॾी थोरी अधु कलाक खनि हले थी त सभु माण्हू हिनखे ॾिसनि था, हीउ थोरो मुंझी थो पए। चए थो यार नंढो ॿारु 10-11 साल जो, हिनखे लॻे थो हीउ मूंखे छो थो ॾिसे, हीउ मूंखे छो थो घुरे, या हीउ थोरो त ईअं। चए थो हिनखे ॻाल्हि यादि थी अचे, पप्पा चयो भई ॾिसिजांइ। पनो कढी करे उहो पनो पढ़े थो, हुन में लिखियलु आहे, पप्पा हुनखे चए थो पुटु चिंता न कर, मां 2-3 बुकियूं छॾे करे वेठो आहियां, मां तोसां गॾु ई आहियां पुटु, हुन गाॾीअ में ई आहियां, चिंता न कर। जीअं हू पढ़े थो, पढ़ी करे खीसे में थो अचे, ख़ुशि थो थी वञे। चए थो यार चिंता जी काई ॻाल्हि कोन्हे। उनखे माण्हुनि खे ॾिसण जो नज़रियो चेंज थो थी वञे, उनजी नेगेटिविटी चेंज थी वञे, हू बुरकणु शुरू थो करे छॾे, उन में कॉन्फिडेंस वधी थो वञे। त साईं बि असां सभिनी खे चिठी या खीसे में विधी आहे कि पुटु तुंहिंजे ॾुख में सुख में, ख़ुशीअ में ग़मीअ में मां तोसां गॾु आहियां। पर असां उहा चिठी खणणु भुलिजी विया आहियूं, चिठी कढणु भुलिजी विया आहियूं। असांखे सिर्फ़ु पंहिंजे, उहो असांजो पिता परमेश्वर आहे, उहो असांजो बुरो कीअं कंदो, बुरो कीअं चाहींदो? असांखे सिर्फ़ु उनजो ॾाहो ॿार थियणो आहे, बाक़ी हू वेठो आहे मालिक, चिंता कहिड़ी ॻाल्हि जी। ओम साईं राम। चओ ओम साईं राम, ओम साईं राम।